कशमोर पाक फ़ौज जी हिमायत में कशमोर ऐं गुड्डूअ में सिविल सोसाइटी हिंदू बिरादरी स्कूली शागिर्दनि ॿारनि ऐं उस्तादनि पारां रैली भारत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। कशमोर में पीर राव भरजूंडे शरीफ़ जे कादिर-नशीं मियां अब्दुल हफ़ीज़ क़ादरी मियां अब्दुल हसीब क़ादरी जी अॻवानी में दरगाह खां रैली कढी मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी वाहिदो चौक ते पहुती, जिते हिंदू बिरादरी जे प्रीतम दास सोसाइटी समेत सभई शागिर्दनि उस्तादनि तोड़े ॿारनि शिरकत करे भारतीय जारियत ख़िलाफ़ ऐं पाक फ़ौज जे हक़ में नारेबाज़ी कई। गुड्डू में भारतीय जारियत के ख़िलाफ़ पाक फ़ौज जी हिमायत में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गुड्डू पारां एहतजाजी रैली कढी वई। पाक फ़ौज जिंदाबाद जा नारा गूंजी उथिया। रैली में स्कूल के उस्तादनि मासूम ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते ॿारनि जे हथनि में क़ौमी झंडा ऐं पाक फ़ौज जे जवाननि जी तस्वीरूं हुयूं, जिते उस्तादनि पिणु हथनि में बैनर्स खणी पाक फ़ौज सां यकजहती जो इज़हार कयो। मीडिया सां ॻाल्हाईंदे रैली जे अॻवाननि जो चवणु हुयो त भारत पारां पाकिस्तान ख़िलाफ़ बार बार इश्तिआल अंगेज़ कार्रवाइयूं अफ़सोसनाक आहिनि। असां पंहिंजनि वतन सां मोहबत, कुर्बानी ऐं पाक फ़ौज जी इज़त करण जे जज़्बे सां गॾु आहियूं। ॿारनि जो चवणु हो त असांजो हर ॿार नौजवान पोढ़ो पाक फ़ौज सां गॾु बीठो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।